अंधेरी नगरी चरवट राज हसनाबाद पुलिस चौकीअ जा अहले अमलदार हसनाबाद माफिया सां मिली अल्लाह बख्श गिरोही ॻोठ जा बिना जवाज़ गरीब माण्हुनि जा घर ठाहे छॾिया। हसनाबाद माफिया जे माण्हुनि खां भारी रक़म जे एवज़ हज़ारे माण्हुनि खे बेघर करे छॾियो। इलाइक़े जे माण्हुनि ॿुधायो त असांखे कंहिं बि क़िस्म जो को बि नोटिस न ॾिनो वियो आहे, न ई का आगाही ॾिनी वई आहे। अंधेरी नगरी चरवट राज हसनाबाद पुलिस चौकीअ जा अहले अमलदार हसनाबाद माफिया सां मिली अल्लाह बख्श गिरोही ॻोठ जा बिना जवाज़ गरीब माण्हुनि जा घर ठाहे छॾिया। हसनाबाद माफिया जे माण्हुनि खां भारी रक़म जे एवज़ हज़ारे माण्हुनि खे बेघर करे छॾियो। इलाइक़े जे माण्हुनि ॿुधायो त असांखे कंहिं बि क़िस्म जो को बि नोटिस न ॾिनो वियो आहे, न ई का आगाही ॾिनी वई आहे। रिपोर्ट मेहरान अबड़ो हसनाबाद सिंधरंग न्यूज़ कराची। मज़ीद ख़बर ऐं अपडेट्स जे लाइ विज़िट कयो असांजो फेसबुक जो पेज सिंधरंग न्यूज़। सिंधरंग न्यूज़ वेब टीवी।